शहदादकोट में GS सिंध महाज़ रियाज़ चांडो जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि जो धारियनि खे डोमिसाइल ठाहे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। GS सिंध महाज़ रियाज़ चांडो ग्रुप जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि पारां नसीर सीलरो, हयात तुनियो, पीरबख्श भट्टी, मोहम्मद सिद्दीक़ अबड़ो, ज़ुल्फ़कार सीलरो, गफ़ार मीरजत, ज़मीर हुसैन बुरड़ो, दरिया ख़ान मीरजत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में बैनर खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त धारियनि जे सिंध जो डोमिसाइल ठाहे ॾेई सिंधियुनि जे हक़नि जी लताड़ कई वई आहे। हिननि जो चवणो त धारियनि जा डोमिसाइल रद्द करे उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे ऐं खेसि जॻह ते मेरिट ते सिंधी नौजवाननि खे भर्ती कयो वञे। हिननि जो चवणो त सिंध जे धारियनि जे डोमिसाइल ठाहे ॾियण वारे कारोबार में मक़ामी रेवेन्यू खाते जा अमलदार मुलविस आहिनि, जंहिंजी बि रस्ता रोक कई वञे। हिननि जो चवणो त सिंध सरकार पारां ठाहियल कमेटी पंहिंजी कार्रवाई मुकमल कई आहे, पर उनजो फ़ैसिलो न ॾिनो वियो आहे, जंहिंजो इंतज़ारु आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त ज़िले कंबर शहदादकोट ज़िले जी बि इंक्वायरी करे धारियनि जा डोमिसाइल रद्द करे उन्हनि खे नौकरी तां फारिग कयो वञे। सिंध छॾे वञो।